बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सब मेहरान में आऊँ तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन के जिते भी खुश हूंदा आबाद हूंदो। लेकिन पंहिंजे सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जी ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत सां कयो हूंदो। ऐं ख़ासि जीअं थधि एतिरी वधंदी थी वञे ॾींहं ॾींहं जे हवाले सां ते ॿारनि जे वधि में वधि ख़्यालु कजे। आऊं बि ॿाहिरि वियमि कंहिं जॻह ते इवेंट ते त उते बि ॾिसंदा त ॿार जेके आहिनि ज़ुकाम फ्लू इवेंट कयो त इहो बि न पिया ख़्यालु कनि। चलो ठीकु आहे, त असां बार बार SOPs ते ॿुधाए पियो वञे कोविड जी वजह खां, कोरोना जी वजह खां। उनजे बावजूद बि ॿारनि खे को एहतियात कोन हो, को कवर वग़ैरह या को स्वेटर को जर्सी इहो मूंखे नज़र ई कोन पियो अचे। मूंखे सम्झ न पई अचे त ॿार चलो ठीकु आहे ज़िद कंदा आहिनि, ॿारनि जी ज़िद हूंदी आहे त हीअ क़िस्म में हीअ कलर जो स्वेटर कोन पाईंदमि या हीअ फेवरेट मुंहिंजो कलर आहे या मूंखे न आहे पाइणो, या कॾहिं कंहिं वजह को का ॻाल्हि ॿारनि जी पूरी न थींदी आहे त ॿार ज़िद कंदा आहिनि। त उन्हनि खे पेरेंट्स खे को सुठे तरीक़े सां पोलाइटली जेको उन्हनि खे डील करे जेको उन्हनि खे स्वेटर वग़ैरह पाराइणु घुरिजे। ऐं ख़ासि हुते जेके हींअर ॿार जेके आहिनि घर में वेठा आहिनि, चलो तयारी कनि पिया ऑनलाइन क्लासिस उन्हनि जी जेको नवे वञे को स्टार्ट थी पई वञनि, प्रॉपर तरीक़े सां पेरेंट्स खे बि मूं ॾिठो आहे त अटेंशन थी करे टाइम टू टाइम उथी करे ॿारनि खे क्लासिस अटेंड कराइनि पिया, उन्हनि जी हेल्प बि कनि पिया। चलो इहो सुठो अमल आहे, बहितर आहे। पर लेकिन उन सां गॾोगॾु जेको तव्हां हीअ सॉफ्ट असां विजुअल सॼी एजुकेशन ते हली विया आहियूं। असां सभु जेके टास्क वग़ैरह बि असांजा विजुअल थी विया आहिनि, असांजी असाइनमेंट्स जेकी हूंदियूं आहिनि विजुअल थी विया आहिनि, सॉफ्ट कॉपी में अची विया आहिनि। पर उनजे बावजूदि आउं चवणु चाहींदुमि हार्ड वर्क जेको उन्हनि खे वधीक रहे। हार्ड वर्क मीन्स इहो त महिनत मुशक़त में उहा कॉपी ते कमु करण जी ॻाल्हि पई कयां। राइटिंग स्किल्स हुननि जा परफेक्ट करायो या डिक्टेशन्स वग़ैरह या ख़ुदकुशी जेकी हूंदी आहे उहो वग़ैरह जेके इहे सभु तव्हां हुनखे परफेक्शन्स कराए सघो था, क्योंकि हीअ मौक़ो आहे, हीअ टाइम पीरियड आहे। उमिरि सिलेबस जे दौरान या रूटीन जहिड़े तरह फिज़िकल एक्टिविटी थी वेंदी आहे कि हिननि ॿार सुबुह को मंझंदि ताईं स्कूल में हुजे थो, पोइ लेज़ी डाउज़ी थिए थो, थोरी देरि सुम्हे थो, पोइ मानी थो खाए, पोइ वरी दीदी तालीम लाइ जेके आहे पोइ ख़ासि हुते दुनियावी तालीम लाइ दीनी तालीम खां बग़ैर जेको आहे पोइ क़ुरान शरीफ़ वग़ैरह पढ़े थो या ॾींहं में टाइम स्पेंड थो थी वञे त उनखे ॿी एक्टिविटी जो टाइम कोन पियो मिले। पर हीअं ॾिसो SOPs जी वजह खां सभु शइ जेके ॿी एक्टिविटीज़ ॿारनि जूं बंदि थी वियूं आहिनि। त पेरेंट्स खे या ख़ुदि ॿारनि खे बि आउं ईअं चवणु चाहींदुमि पंहिंजी स्किल्स जेकी आहे राइटिंग स्किल्स ते वधि में वधि जेको आहे फोकस कयो, कमु कयो। ऐं जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां असांजे प्रोग्राम सभु महिना सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। ऐं जीअं त टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सभु मेरान में ढाबो सजियल आहे, उते त सजाद खे भलीकार कंदमि। भलीकार त सजाद कीअं ठीकु आहे, एॾी बहितरीनु टपाल मेज़बान जी चांहि जेकी असांखे सुबुह सुबुह सां चांहि पीआरींदा आहिनि। टपाल मेज़बान जो साथ जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको असां सां साथ आहे। ऐं टपाल मेज़बान अगरि का तव्हां कंहिंसां दिलि जी ॻाल्हि करणु चाहियो था त उन खोड़ में जेको उनखे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे सघो था। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि, पंहिंजे करियर पंहिंजी शख़्सियत पंहिंजे लाइफ जे तजुर्बे जे हवाले सां असांखे अवेयरनेस ऐं ख़ासि हुते कहिड़ी सूरत हाल जीअं हीअं सॼी सूरत हाल कोविड जी सूरत हाल आहे, बेरोज़गारी जी सूरत हाल आहे, या हू पाण केतिरो इन शइ खे सर्वाइव कनि था या ॿिए जे एक्सपीरियंस आहे उनखे केतिरो सघा त उहो असां सां शेयर कंदा आहिनि ऐं काफ़ी सारी अवेयरनेस असांखे ॾींदा आहिनि। त छो त नाज़रीन अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीनु जेके सिंध जा रागी सिंगर जेके असां सां मौजूदु आहिनि, मूंखे इलाही ख़ुशी थिए थी त उन्हनि खे भलीकार कंदो। शर्मत अयाज़ तव्हांखे भलीकार कीअं आहे? ठीकु आहे, वालेकुम सलाम। मालिक जो तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया? बिल्कुलु ठीकु आहे फर्स्ट खां मूंखे इलाही ख़ुशी थिए थी अॼु असांजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। हीअ थधि जो सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे भला तव्हांजो? थधि जो आगाज़ ॾाढो तड़पाईंदो आहे। थधि ॾकणी हूंदी आहे सुबुह खां, जेके ॿार आहिनि उन्हनि खे उथाइण जे लाइ कोशिशि कंदा आहियूं, चवंदा आहिनि न न असां न उथंदासीं ऐं हिन महिल त स्कूल कोन था वञनि त उहो जेको आहे सो माना उन्हनि जो सुम्हण जी रूटीन जेका आहे उहा चेंज थी वई आहे ॿारनि जी। हा इहे इलाही ॿार जेके ॿ टीह वजे ताईं उहे बि जागनि पिया या पेरेंट्स बि वेठा आहिनि टीवी ते वेठा आहिनि, टीवी पिया था ॾिसनि राति जो 11-12 बजे ताईं। ओहो अच्छा, टीवी ते को नॉलेजेबल ॻाल्हि हुजे उहा वधीक सुठी आहे त को ॼाण मिले, को डॉक्यूमेंट्री ॾिसनि या कुझु नेचर जे हवाले सां कुझु ॾियनि या कुझु अहिड़ा एक्सपेरिमेंट्स आहिनि जेके दुनिया में काफ़ी कुझु ॻाल्हियूं आहिनि। ॿाहिरां टीवी हाणे ॿारनि जो प्रोग्राम शुरू कयो आहे। हा बिल्कुलु, उहो ॾाढो मक़बूल पियो थो वञे ऐं उन्हनि खे असां कोशिशि कंदा आहियूं ॿारनि खे ॾिसो न। मां हा मां ॾिठो बिल्कुलु। कीअं लॻो तव्हांखे? बहितरीनु लॻो, मां तॾहिं ॻाल्हि कई आहे। कहिड़ी ख़ासि ॻाल्हि हुन में वधीक तव्हांखे? ख़ासि ॻाल्हि हुन में इहा आहे त जेके
ॿार जेके नंढड़ा आहिनि उन्हनि खे सम्झाइनि था, उन्हनि खे शौर ॾियनि था, इहा मूंखे वॾी लॻी ॻाल्हि। अच्छा, इहे वॾो मेन हिकिड़ो फोकस हिकिड़ो ॿारनि खे तरबियत ॾियण जो वधीक। ॾिसो अॼु ॿार ॿुधंदो घटि आहे, ॾिसंदो घणो, ॾिसी करे घणी सम्झे थो। यकीनन टेलीविजन ते ॿारनि जो टाइम घणो स्पेंड थिए थो, त मेरान टेलीविजन ख़ासि तौर ते इहो ॿारनि जो टाइम जेको इलाही बहितरीनु प्रोग्राम खणे आहे, जंहिंमें उन्हनि खे नॉलेज, जंहिंमें उन्हनि खे ख़ासि तौर ते जनरल नॉलेज जी उहो इम्प्रूव थिए थी, हुन सां गॾो गॾु हिस्ट्री जे हवाले सां। असांजी टीवी असांजो शौर आहे न, हाणे उनखे कहिड़े नमूने सां टीवी खे हलाइनि थो, चाहे जो मालिक या उते जेको प्रोग्राम मैनेजर आहे, त उनजी आहे सॼी ॻाल्हि। माना ॻाल्हि कहिड़े तरफ़ थो टीवी खे खणी वञे। हाणे मिसाल मेरान चैनल आहे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम था अचनि, जीअं असांजो सकाफ़त जो जेको प्रोग्राम हो, ताक प्रोग्राम हुयो, उहो तव्हां ॾिसो जो मुनफ़रद हुयो। उन में माना सॼो महीनो प्रोग्राम हुयो, मुख़्तलिफ़ फनकार हुया, मुख़्तलिफ़ सुगड़, हर माण्हूअ खे उन में माना चांस मिलियो। बिल्कुलु बिल्कुलु। और ताक में तव्हां बि हुयो, कीअं लॻी तव्हांखे असांजी हुतां प्रोग्राम? मूंखे त ॾाढी बहितरीनु लॻी, छो त मां हुते लाइव हुयुसि। सकाफ़त जा ॾींहं हुया, रिकॉर्डिंग में बि हुयो। जी जी, मेरान टीवी सां जेका मुस्लिक रहियासीं, माना 10-12 प्रोग्राम मेरान टीवी ते कया। ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो तव्हां बि तव्हांखे बि ऐं व्यूअर्स खे बि ॿुधाईंदी आहे न, त मेरान टीवी ऑफिशियल चैनल असांजी यूट्यूब ते बि आहे, उनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा, ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा। ज़रूरु जेको आहे जेसि ताईं बेल खे ज़रूरु क्लिक न कंदा त तव्हांखे अपडेट कोन मिली सघंदी, छो त असांजो प्रोग्राम जी नई नई अपडेट्स, असांजे जेके बि प्रोग्राम ॾिसणा हूंदा, तव्हां बेल खे जीअं तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे उन सां अलर्ट मिली वेंदी, नोटिफिकेशन तव्हांखे अची वेंदो। सपोज असांजो प्रोग्राम सुबुह में आहे या असांजा ॿिया बि जेके आहिनि, ख़ासि तौर ते ॿारनि जो टाइम, त इलाही नॉलेजेबल प्रोग्राम आहे ॿारनि जे हवाले सां, ॿीहर बि ॿुधाईंदी लाइ हुनमें जनरल नॉलेज ॿारनि जी इलाही वधी। ईअं पेरेंट्स ईअं न चवंदा त हीअ ॿार जेके आहिनि सिर्फ़ु कार्टून कैरेक्टर्स जेके आहिनि हिननि जो टाइम वेस्ट था करनि, न ही कार्टून कैरेक्टर्स हुननि जी तरबियत लाइ, हुननि जी इस्लाह लाइ, उन्हनि खे इथिक्स, हुननि जो रवैया, त वॾनि सां कीअं ॻाल्हाइजे, नंढनि सां कीअं कजे, या कावड़ अचे त हुनखे कीअं हज़म करे वञे, या कहिड़ा बिहेव सुधारे, बिल्कुलु इहे सभु कैरेक्टर सिखनि पिया। जी, इहे सभु आहिनि ॿारनि जी इथिक्स वग़ैरह। अच्छा, कावड़ जे हवाले सां ॿारनि में काफ़ी एग्रेसिव, अॼुकल्ह जा ॿार इलाही एग्रेसिव आहिनि इन हवाले ते। अॼुकल्ह जा ॿार अहिड़ा आहिनि, थोरो बि उन्हनि जी का फरमाइश तव्हां न मञो त हू ॾाढो ज़िदी थी था वञनि, माना पंहिंजे स्टाइल में अची था वञनि। अच्छा, पंहिंजो हिकिड़ो एग्रेसिव मूड जी, मूंखे जे शइ न मिलंदी त पोइ मां हीअं कंदुसि, हीअं कंदुसि, हे भॼंदुसि। अच्छा, जॾहिं तव्हां पाण ॿार इहो सोचींदा हूंदो त आउं पंहिंजे वक़्त में जॾहिं नंढो ॿार हूंदुमि, ईअं पंहिंजे वालिदनि सां, चलो ख़्वाहिश न पूरी थींदी त हिकिड़ी अखि ते चुप थी वेंदा हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु। असांजो जेको हुयो बचपन, जेको नंढे लाइ जो हुयो, उहो माना ॿिए तरीक़े जो, हिन महिल जो ॿिए तरीक़े, हिन महिल जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वई आहे, ऐं इलाही काफ़ी शौर आहे, उहो शौर पाण खे पैदा करणो पियो पए, पर हाणे त असांखे शौर मिले पियो। सही था चओ, वॾो फ़र्क़ु। हा, त उन में वॾो फ़र्क़ु आहे। सही, मेन ॻाल्हि ॿुधायव की पहिरियों त शौर पैदा करणो पियो पए, ॻोल्हणो पियो पए, जांच करणी पई पए कि त ही शइ जेको आहे हितो सिखणु हूंदासीं, हू शइ हुतो सिखणु। अॼुकल्ह त बसि हर शइ फिंगर टिप्स आहिनि। जेके बि माण्हू असांजा माना टैलेंट में आहिनि या जिन बि नालो कमायो आहे, तालुक उन्हनि जो ॿारनि सां रहियो आहे घणो। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। यकीनन ॿारनि जी काफ़ी एक्टिविटीज़ कोन हूंदियूं आहिनि, या लिमिटेड, या शहरनि में अची करे उन्हनि नालो कमायो आहे, शहर जे माण्हुनि नालो कोन कमायो आहे। सही, मां मज़ीद कंटिन्यू कंदमि त हिन में पोइ रीज़न हिकिड़ी लॉजिक बि आहे, त पोइ हाणे हिकिड़ो तव्हां बहितरीनु सिंगर आहियो, त को सुहिणो को हिकिड़ो गीत थी वञे प्रोग्राम जे सुबुह जे पहर में, सभु जेके ॾिसंदड़ आहिनि उहे इंजॉय बि कंदा। जी, माइक कंदा। जी हा। सबके
ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरती। यकीनन सिंध असांजी पंहिंजी धरती आहे, सिंध सां असांखे प्यार करणु असां ते फर्ज़ बि आहे। उन्ही खे उन हवाले सां ख़ुशहाल रखणु ऐं सिंध जे में एतिरो टैलेंट मौजूदु आहे त आउं चाहींदमि त इहो टैलेंट ईअं ई बरक़रार रहे, ईअं ई वधंदो रहे। पर हीअं वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताबुर टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे। टपाल मेज़बान चांहि जेकी थोड़ी देर खां पोइ अदा सजाद असांखे इजाए करींदा। बहितरीन रंग, बहितरीन ख़ुशबू, बहितरीन ज़ाइको, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुत कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेकी हीअं सरबत असां बिल्कुलु बहितरीन चांहि जेके इंजॉय पिया कयूं। कीअं लॻी चांहि? चांहि ज़बरदस्त लॻी, बहितरीन लॻी। मेज़बान चांहि जेको पंहिंजो
जी तू ॿुधायो त सिंधी मेज़बानी जो राज़ चपाल मेज़बान चाहे बहितरीन रंग बहितरीन खुशबू ऐं चाहींदमि सिर्फ़ु पाणो त असां जेका ॿी चांहि खे इंजॉय कंदासीं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202855 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। अच्छा जीअं समय ॻाल्हि कई त ॿाहिरि जेके नौजवान आहिनि उहे इलाही एक्टिव इलाही होशियार आहिनि ऐं उहो ई जेको शहरनि में अची करे जेको पंहिंजो नालो जेको आहे कमाइनि था या फेम थियनि था या पंहिंजे अहिड़े प्रोजेक्ट्स में हवाले सां या पंहिंजे करियर जे हवाले सां सक्सेसफुल थी था वञनि उन में हिकिड़ी लॉजिक इहा आहे त शहर जे जेके बि नौजवान यूथ वग़ैरह आहिनि त उनखे एक्टिविटीज़ बजाए फज़ूल एक्टिविटीज़ एतिरियूं क्रिएट हूंदियूं आहिनि त हिते वञिणो आहे होॾे वञिणो आहे हीअ कमु करिणो आहे हू कमु करिणो आहे फज़ूल या फ्रेंड्स खे घणो टाइम ॾियणो आहे ॿी आसान असांखे जेके थी आहे शहरनि में असांखे फैसिलिटीज़ घणी मिली वई बिल्कुलु असांखे फिंगर टिप ते जेको आहे असांखे ऑनलाइन जेके आहे खाधो बि मिले थो ऑनलाइन शॉपिंग बि मिले थी हर शइ असांजी लाड़काणे जो असुलनि जो ॻोठ आहे जतो स्टेशन उन पासे में उन्हनि जो ॻोठ आहे थोरो हैदराबाद में आया उन्हनि नालो कमायो काफ़ी वॾा आहिनि उस्ताद बुखारी आहे शेख याद साहब आहे शाइर आहिनि काफ़ी असांजा जिन अॼु शहरनि में नालो कमायो कराची में रहिया हैदराबाद में रहिया उन्हनि खे सहूलियतूं उते मिलियूं पोइ हुननि जेको आहे उन्हनि जो जाइज़ इस्तेमालु कयो इहा ई सुठी ॻाल्हि अच्छा जेको ॿाहिरि जेको ॿार नौजवान हूंदो आहे ख़बर आहे त हीअ जेकी शयूं हुते आसानी सां अवेलेबिलिटी कोन हूंदी उन्हनि शइ खे उन शइ जो अहसासु थींदो आहे त वाकई ही हिकिड़ी नज़र उते हूंदी आहे उनजी नज़र मां उन शइ ते त मूंखे कुझु थियणो आहे मूंखे पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करणो आहे ऐं हीअ जेकी नेमतूं मूंखे मिलियूं आहिनि त हिननि खे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ करणो आहे मूंखे बिल्कुलु इहा ई ॻाल्हि हूंदी आहे त ॿाहिरिनि जा हुजनि ऐं ॿियो टाइम ते उथणु टाइम ते सुम्हणु गैर ज़रूरी एक्टिविटीज़ कोन राति जो पंहिंजे टाइम सां घर वञणु महिनत कंदा आहिनि शहर जो ॿार काफ़ी देरि ताईं जाॻे थो बिल्कुलु बिल्कुलु ॿार छा वालिदैन बि गॾु जाॻनि पिया तव्हां पाण पर्सनली रूटीन ॾिसो शहर में चेंज ख़ासि तौर ते कोविड खां पोइ त इलाही चेंज थी वई आहे इन हवाले सां त पेरेंट्स खे इलाही सीरियस थी करे सोचणु घुरिजे सम्झणु घुरिजे त वक़्तु असांजो अलाए छा थो वञे तव्हां जेकी एजुकेशन असांजी हाणे हाई कोर्ट जेको ऑर्डर कढियो आहे त जेके उस्ताद आहिनि या जेके आहिनि प्रोफेसर उहे पंहिंजे सरकारी स्कूलनि में जेको ॿारनि खे पढ़ाइनि मुंहिंजो भाउ आहे हिकिड़ो उस्ताद आहे उनजो गुलाम हुसैन नालो आहे उनजा 3 छोकिरा आहिनि 2 जेके अथसि उहे कायदेवाम यूनिवर्सिटी में हिकिड़ो जेको आहे उते पढ़े इंजीनियरिंग पढ़ेसि थो सिविल इंजीनियर आहे ऐं हाणे ॿियो जेको आहे डॉक्टरी में इहो सिलेक्ट थियो त हू हिकिड़ो उस्ताद हुन पाण जो प्राइमरी जेको आहे ॿारनि खे पंहिंजे स्कूल में पढ़ायो आहे काफ़ी हुननि खे मथे कढी आयो आहे अच्छा पंहिंजे प्राइवेट ऐं ख़ासि तौर ते माना गवर्नमेंट स्कूल जेकी तालीम आहे उहा बेसिक गवर्नमेंट जी बहितर आहे उते जेके टीचर जेके आहिनि इलाही क्वालिफाइड थी करे पोइ था एग्ज़ाम्स ॾेई करे उन्हनि खे ख़बर आहे त कीअं पढ़ाइजे कहिड़ी तरतीब सां हलाइजे ऐं जेका हू उचार जेके आहिनि उहे सही प्रॉपर तरीक़े सां सम्झाइनि था ॿारनि खे बिल्कुलु बिल्कुलु इन हवाले सां तव्हां चाहींदुमि साईं गवर्नमेंट स्कूल खे मॉनिटरिंग जी ज़रूरत आहे इन खां पोइ साईं चेक बैलेंस जी इलाही वधीक ज़रूरत आहे टीचर्स जेके आहिनि अगरि उस्ताद पंहिंजो टाइम कोन था ॾियनि त असांजी जेकी हुकूमत आहे या जेके असां इवन के सिविल सोसाइटी आहे माण्हू असां ते बि फर्ज़ु आहे त असांजे स्कूल में असांजे इर्द गिर्द में असांखे गवर्नमेंट स्कूल हिकिड़ो मिलियल आहे त उन में ॿार छो नथा वञनि तालीम छो नथी ॾिजे उस्ताद जेको आहे टाइम ते छो नथो हुजे प्रॉपर असेंबली छो नथी थी वञे त हींअर त कोविड जी वजह खां इहे एक्टिविटीज़ फर्दर बंदि थी वेंदियूं आहे जीअं त हुननि असांजे इनामशोरी जी साइड प्रिंसिपल आहियूं त हुननि चयो त मूंखे एॾो सुठो लॻो त 6 महीननि खां पोइ जॾहिं ॿार जॾहिं स्कूल में वापसि प्रेज़ेंट थिया त इलाही संजीदा इलाही सीरियस हुया त वाकई हाणे जेको असांखे एतिरो लॉस थी चुको आहे असांजी पढ़ाई जो या उहो घर जी फ्रस्ट्रेशन बंदि ॿाहिरि बि एक्टिविटीज़ न वञी खां पोइ जॾहिं हू स्कूल ई आया त उन्हनि खे अहसासु थियो त हिकिड़ो स्कूल ई असांजो अहिड़ो प्लेस आहे जिते ॿार पाण बेज़ार थिया आहिनि हिन शइ खे मां घर में रही साॻो माहौल उन्हनि जे ज़हन में हाणे ॿार ई पाण चवंदा असां स्कूल वञूं ऐं असां कुझु थियूं ऐं छो त साल जो अरसो वॾो आहे साल में ॿार काफ़ी वॾो थी थो वञे असां मिसाल वॾा आहियूं असांजे चेहरनि में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे असांजी हाइट में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे साल हिकिड़ो वॾो अरसो आहे त हिन साल में जेको आहे माना ॿारनि ते वॾो असरु पियो आहे हिकिड़ो जीअं 2020 स्टार्ट थियो त हिकदमि सां कोरोना जी हिकिड़ी वबा पूरी दुनिया ते थी वई सॼी दुनिया लॉकडाउन थी वई हिकिड़ो नयो थियो पूरो टाइम टू टाइम इहो काफ़ी सारा अहिड़ी कुझु तब्दीलियूं कुझु अहिड़ा इन्वेंशन्स बि थी विया जो जेके कुझु थियणा हुआ या वक़्तु लिखियलु हुयो त इहे सभु शइ पर तव्हां पाण कीअं ॾिठो इहो सॼो साल जेको कोरोना वारो या इवन स्टिल जेको आहे कोरोना एग्ज़िस्ट करे पई बेचैनी बेकरारी इंतज़ारी में गुज़रियो
महिराण चैनल ते ईंदासीं, प्रोग्राम कंदासीं, इहो ई जेको आहे ॻाल्हियूं हलंदियूं त बाबा जेको आहे पाण फ़ासिलो रखियो ऐं इन कोरोना खां बचो। त इहो हिकिड़ो ज़हन ते तारी थी वियो हुयो त यार ही हिकिड़ी वबा या कुदरती इन मां जान छॾाइणी आहे ऐं असां हुन ते फॉलोअप कयो आहे। त हाणे बि असांजी दुआ आहे त इन मां जान छुटे त जेको आहे असां सही नमूने सां वरी पंहिंजी सिंध में पंहिंजे देश में घुमूं फिरूं। प्रोग्राम असांजा काफ़ी जेको आहे ख़राबु थी विया आहिनि, जंहिंजे करे उहो लॉस अलॻि पियो आहे फ़नकार लॾे खे, जेके साधींदा आहिनि उन्हनि खे अलॻि पियो आहे लॉस इन ॻाल्हि जो, त उन्हनि जा प्रोग्राम बंदि थी विया आहिनि। हूअं न त ॿिए ॾींहुं 3 ॾींहं प्रोग्राम हूंदा शादियुनि जा, ऐं हाणे जेको आहे महीने को सिंगर आहे उन 3 प्रोग्राम कया या 2 प्रोग्राम कया, त उन्हनि जो गुज़ारो ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। त इहा हिकिड़ी वबा आहे, उहा हिकिड़ी असांजे मथां मुसलत ॼणो करे छॾी अथनि। वबा त पंहिंजी तरफ़ आहे न, आहे बिल्कुलु उहा त आहे, पर उहो जो थी बि वई आहे असांजे मथां। हाणे असां माना कोशिशि कयूं त इन मां निकिरूं ऐं भलाई जे तरफ़ वञूं। पाण तव्हां पर्सनली कीअं था ॾिसो, केतिरो माण्हू सीरियस आहिनि हाणे वबा जे हवाले सां? जेके माण्हू शऊर रखनि था उहे जेको आहे ॾिनल आहिनि इन ॻाल्हि खां। हाणे मसलन जे बेदल मसरूर जेको आहे हेॾो सारो रागी ऐं टीवी जो प्रोड्यूसर बि रहियो आहे, त उनखे जेको आहे सो माना हिन कोरोना वबा जेको आहे सो ठेस पहुचायो आहे, जेको हाणे अस्पताल खां निकिरी आयो आहे, घर में अचे थो त मां हाणे फ़रत में आहियां। अहिड़ा अहिड़ा माण्हू असांजा जेके आहिनि उन्हनि खे बि जेको आहे इन शइ पंहिंजो नुक़सानु ॾिनो आहे। त इहा शइ आहे त सही न, बिल्कुलु हक़ीक़त आहे, इहा शइ आहे, इहा दुनिया में आहे। हाणे पर असांखे उन लाइ एहतियात करणु खपे। ॾिसो इहा ॻाल्हि वाकई कुझु माण्हू बिलीव न पिया कनि, उन्हनि खे बि कोरोना थी त उहो उन ॻाल्हि खे सोचनि पिया त वाकई असां इन ॻाल्हि ते बिलीव कोन पिया कयूं त हीअ कोरोना आहे या न आहे। काफ़ी अहिड़ी कॉल्स मूंखे बि आयूं त जीअं पहिरियों वञी कोरोना ते बहस पिया कनि त न कोरोना तव्हां मीडिया वारनि तव्हां सुशा कयो था, तव्हां सुबुह जे प्रोग्राम में आगाज़ में अची करे माण्हू खे इहा ई ॻाल्हि हलंदी ऐं तव्हां उन्हनि खे जवाबु ॾींदो त न कोरोना आहे। ऐं जिन माण्हुनि खे कोरोना थी आहे उहो ॾाढो चवनि था बाबा वॾी भवाइती शइ आहे, मां अलाह खे मुंहिंजो महिरबानी कयो, पंहिंजो एहतियात कयो। लेकिन इलाही तकलीफ़ थिए थी, फ्लू थिए थो, ज़ुकाम थिए थो, खंघि थिए थो, साह खणण में प्रॉब्लम्स थियनि थियूं। इवन की अगरि जो ॿी का बीमारी जेकी आहे डायबिटिक आहे या उन हवाले सां या अलाह न करे ॿी का प्रॉब्लम आहे आम जेको ज़ुकाम हले थो, जेको मौसमी ज़ुकाम आहे उहो ई माण्हू खे लोड़े विझंदो आहे, तव्हां ॾिसंदा हूंदो। हा बिल्कुलु उहो ई माण्हू खे लोड़े, उहो ई परेशान कंदो आहे, 15 ॾींहं हलंदो आहे उहो। हाँ 15 ॾींहं 4 ॾींहं 6 ॾींहं वो अजीब लॻंदो। अच्छा पहिरियों इहे ॾिसो था त जीअं ज़ुकाम थींदो हो त ग्लास वग़ैरह सभु शइ अलॻि चेंज कंदा, तोखे न लॻे फलाणे खे न लॻे ऐं तव्हां अलॻि कयो हुनजो जेको आहे उनखे फ्लू आहे, ज़ुकाम आहे, खाइण पीअण अलॻि थी वियो थो। कमरे में बि एतिरे क़दुरु हुनखे वेहण जी मना हूंदी आहे, तूं कमरो पंहिंजो अलॻि कर। हाँ माना फ्लू जो एतिरो ख़्यालु रखियो वियो थो। सही त ॾिसो इहे सभु शयूं हाणे ई कोन थियूं नज़र अचनि हिन वजह सां। इहे शयूं हुजणु खपनि। जेके वॾड़ा असांजा हुया न उहे इन शयुनि खे फॉलो कंदा हुया, चवंदा हुआ इन जे लाइ टिकी फोटो फ़िलहाल न खाओ। हा त दिमाग़ जेको आहे गर्माश आहे, जेको तेज़ाब आहे निकिरी वञे, नंढड़नि ॿारनि खां परे थी वियो। केॾी वॾी माना ॿारनि खां परे थी वियो, हिननि खे न लॻे। हाणे एतिरे क़दुरु जो निछ माना जो असां त कंहिंजी माना ॿुधी ई कोन्हे का त के माण्हू निछ ॾिनी हुजे। अच्छा हा ऐं निछ जेका दिमाग़ जेको आहे खुली वेंदो आहे। सही ऐं उनजे लाइ जेको आहे स्टीम वग़ैरह सही सही माना काफ़ी हिकदमि सां उहो कंदा आहिनि। पर हनूं था हिकिड़े तव्हां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत तव्हांजो ॿुधूं था, ऐं ॿुधणु चाहींदो ख़ूबसूरत पंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत गीत आहे जी।
ज़बरदस्त नाज़रीन ही वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जो बताए रिश्तन जो मान है सिंधी मेज़बानी जो राज भी टपाल मेज़बान चाया है कानी नमन जो असा गड रहजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जो बताए रिश्तन जो मान है सिंधी मेज़बानी जो राज भी टपाल मेज़बान चाय है। अगर कंहिं दिल की गाल करनी हुजे तो टपाल मेज़बान चाय सबको प्यारे पंहिंजी दिल की गाल आसानी से करे सको था। तव्हांजो साथ भी तो फोन कॉल के जरिए नंबर अनाउंस कंदमि जो स्क्रीन ते भी ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। मां थोड़ी इहा ॻाल्हि करणु चाहींदमि त हर भेरे असांजो प्रोग्राम सिब मिलण में का न का अवेयरनेस जे हवाले सां करणु टिप ज़रूर ॾींदा तो छो त ॾिसो इहे जॾहिं इंसान नंढी नंढी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त जॾहिं हू पॉइंट आउट न कंदो आहे त उनखे कंहिं न कंहिं मक़सद में कंहिं न कंहिं टास्क में उनखे फेल्यूर हासिल थींदी आहे नाकामी हासिल थींदी आहे। नाकामी छो थी हासिल थिए तो अगर सपोज अगर कोई पंहिंजे टास्क में मुकम्मल तौर सां सक्सेस नथो थिए त उनखे समराइज़ करणु घुरिजे उनखे सोचणु घुरिजे त मुंहिंजी कहिड़ी जॻह ते जेको किथे कमी अची वई चलो नसीब जी हिकिड़ी ॻाल्हि बि अलॻि हूंदी आहे एतिरी महिनत एतिरी जाखो जे बावजूदि हर शइ परफेक्ट हुअण जे बावजूदि उहो कमु न थींदो आहे त उन में अलाह साईं का न का मसलियत हूंदी आहे त उन ते मायूस न थियणु घुरिजे। लेकिन नाकामी छो थी थिए उनखे पूरो समराइज़ कयो टेक आउट कयो किथे किथे कहिड़े हवाले सां तव्हांजी सपोज अगर तव्हां किथे स्पीच करण वारा आहियो या तव्हांजी स्पीच में उहो बैलेंस कोन्हे इवन की तव्हां उनजो को प्रोजेक्ट पंहिंजो जेको आहे अनाउंस करण वारा आहियो उन या तव्हांजी को स्किल्स राइटिंग जे हवाले सां को तव्हांजी रिपोर्ट राइटिंग आहे उहो तव्हांजी रिजेक्ट थी वञे त उनखे समराइज़ कयो ॾिसो त किथे किथे के ग़लतियूं आहिनि उन ग़लतियुनि खे नोट कयो पोइ उन ते वर्क कयो तव्हां लिखो आसानी सां जेको आहे तव्हां पंहिंजा टास्क अचीव करे सघंदो बग़ैर जेको बावजूदि जेको मायूस थियण जे इन्हनि खे को बहितर आहे त इंसानु कोशिशि कंदो रहे बजाए ईअं बि न आहे त तव्हां कंटिन्यूसली कोशिशि हिकिड़ी ई ॻाल्हि ते कयो जेके तव्हांखे थियण ई नथी थिए त उन को स्क्रिप्ट जेको आहे तव्हां छॾे करे ॿी का फील्ड या ॿियो को तरीक़ो या ॿी का लॉजिक जेको आहे इवन के ॿियनि को एडवाइस वठण बि इलाही ज़रूरी आहे। ईअं न सम्झो त असां जेको ऑनलाइन आहियूं। अच्छा जी समझ तव्हां जी मौसीक़ी जी दुनिया जे हिकु नंढा ख़ूबसूरत बहितरीन जेका सिंगर आहियो मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे त पंहिंजे जॾहिं सिंध जा जेके रागी ईंदा आहिनि ख़ूबसूरत आवाज़ जा अच्छा कहिड़ा कहिड़ा जेके स्टेप्स हूंदा आहिनि अगरि फर्स्ट ऑफ ऑल हिकु नयो सिंगर जेको चाहे त तव्हां सिंगर थिया त उनखे पहिरियों कहिड़े स्टेप्स सां जेको आहे गुज़रणु घुरिजे कहिड़ी सिखिया वठणु घुरिजे? सिखिया असल में बराबरि माण्हू खे सिखणु खपे जेको राग सिखणु खपे ऐं उन खां पोइ जंहिं महिल स्टेज ते ॻाए या किथे बि ॻाए त उन राग जी उनखे ॼाण हुजे माना पहिरीं क्वालिटी हुजे छा पहिरियों उन में क्वालिटी हुजे त उन राग जी शिकिल जेको आहे कीअं ज़ाहिर करे स्टेज ते कीअं हुनजो आलाप करे। हाणे हिकिड़ा माण्हू हिते वेठा आहिनि पंजनि ई माण्हुनि खे मां नथो सुञाणा त जेको आहे मां हुननि जाॾो ओपिरो हूंदुसि हू मूं जाॾो ओपिरो हूंदा पर तारीफ़ जॾहिं थी वेंदो त हर माण्हू सुञाणींदो भाई सरमंद आहे फलाणो आहे मटीरो उन जे करे रागनि सां तारीफ़ ज़रूरी आहे। माज़रत सां हिकिड़ी कॉल आहे पोइ इथों ई कंटिन्यू कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु ठाक मैं पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां? तव्हांखे बरिका मूंखे अदाकारी में केरु असांजो प्रोग्राम सुबुह में तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम? असां सां गॾु जेके आहिनि सरमद अयाज़ बहितरीन जेके रागी आहिनि असां सां गॾु मौजूदु आहिनि। हेलो थैंक यू सो मच। लॻे थो कोई इंटरप्शन हुई कॉल में पर जेको बि कॉलर्स आहिनि जेके बि कॉल कंदा त पंहिंजे टीवी जो आवाज़ जेका म्यूट करे पोइ असांजे प्रोग्राम में शामिल थींदा। थैंक यू सो मच जी तव्हां उनजे लाइ उन जेको रागीअ खे इहा शइ मन हुजणु ज़रूरी खपे। हाणे मसलन जे राणो हिकिड़ो राग आहे त हाणे उनजो नालो त राणो आहे पर राणे खे हाणे सॾिजे कीअं ऐं मुमल जेका आहे सा उहा माना हिकिड़ो हीला सभु हुनजा जॾहिं माना ख़तमु थी विया ऐं उतां मजबूर थी रही आहे राणे खां मोटी राणा तुंहिंजे राज में मूंखे चोॾहों चंड ॾिठो न की दाणो पेट में हला न की अखि न ॾिठो हाणे राणे खे चइजो त मुमल राति मरी वई माना उतां जेको आहे वापसी करे हू पंहिंजो वेस फ़क़ीराणो करे फ़क़ीर थी हुनजे दर ते वेही जेको आहे राणे जे दर ते पर राणे हुनजी हिकिड़ी बि न ॿुधी त तूं जेको आहे महिला ते सुती पई ऐं तोसां जेको आहे ॿियो जो गेरमट सुतो पियो हुन चयो त न उहो मुंहिंजी भेण ई तुंहिंजी सूरत में मूं हुनखे सुम्हारियो हुयो पर हाणे तूं मुंहिंजी जेको इन ॻाल्हि खे मञ ऐं मां सची आहियां मां कूड़ी कोन आहियां। पोइ जॾहिं हुन हिकिड़ी बि न ॿुधी त पोइ ॾाढो जेको आहे हुन अंदाज़ में माना शाह सिंह हुनखे ॻायो आहे ऐं जेको आहे मिठड़ी अंदाज़ में मिठड़ी हिकिड़ी स्टाइल में जेको आहे मुमल माना थोरो झुंगारे ॿुधायो
हम चाहिए तो तुझे राज में मुखे 14 चंद्र ॾिठो नकी दाणो पेट में अला वो नकी अखियुनि ॾिठो हाणे राणे खे चइजो मूं मल रात मरी वई ओ मियां अलो जी लती हाणे मन हुतां मोटी सही ऐं जेको हली आई त हिकिड़ो शाह सिंह मन हुन जेको पंहिंजो अंदाज़ रखियो आहे जो राणे जो अंदाज़ रखियो आहे कोहारी जो अंदाज़ रखियो अथई सत जेके सुरमियूं उन्हनि खे हुन ॻायो आहे अच्छा सतन सुरमियुनि खे कीअं था ॾिसो तव्हां पाण सत सुरमियूं मिसाल जो मारवी आहे हुन में ससुई आहे तव्हां उन्हनि किरदारनि खे अॼुकल्ह जे किरदार जो औरतुनि में कीअं था ॾिसो उहे त ज़िंदा आहिनि ज़िंदा आहिनि असां ॻाईंदा था अचूं उन्हनि खे तक़रीबन शाह साईं खां माना पहिरियों थी गुज़रियूं आहिनि त शाह साईं उन्हनि खे ॻायो आहे उन्हनि खे एॾो कयो अथई जो असां जे ई जेको आहे ज़हन ते तारी आहिनि ससुई मूमल राणो इहे माना असांजा दास्तान सिंधी ऐं लतीफ़े उन्हनि ते माना मुख़्तलिफ़ अंदाज़ सां हाणे मसलन जेको आहे असांजी आहे ससुई आहे उन लाइ ॻायो अथई पुनल पाण न वञणो जतन ज़ोरियनि वाका कंदो वणनि मां रोईंदो रत वयो इहो तव्हांखे ज़रूरु जेको ॿुधासीं लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ अॼु वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चांहि आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सबब बहिराण में ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल के प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे त जीअं त असां सां गॾु सिंध जा बहितरीनु राॻे सरबत सिंधी असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हलूं था उन्हनि त हींअर असांखे कहिड़ो गीत ॻाए था ॿुधाइनि जी सरमद तव्हां माइक खणंदा बिल्कुलु सवेल तव्हां चयो त जुंगार ॿुधाइजो जी 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 सरमद जी जी पुनल पाण न वञणो जतन ज़ोरियनियो वाका कंदो वणनि मां रोईंदो रत वयो लॼा तार लतीफ़ चवे जिन पुनल उन्यो ओ जिन पुनल उन्यो से जतन हूंदमि जोइ में जबरदस्त इलाही खूबसूरत पैगाम इलाही खूबसूरत मैसेज है मेरी सरमद अयाज़ जी आवाज़ में अच्छा को अहिड़ो गीत जॾहिं तव्हां ॻायो हूंदो लेकिन कोई अहिड़ी फीलिंग्स या कोई दुख यकीन अखियुनि में ॻोड़ा भरिजे कहिड़ो गीत हो तव्हांजो लाइव परफॉर्मेंस बि हूंदी तव्हांजी माना जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारींदासीं उहो अक्सर गीत ॻाईंदा आहियूं त माना महसूस थींदो आहे त माना सरमद सिंधी साईं त बाक़ी इलाही यादि आहे न थोरो झुंगारे ॿुधाईंदा जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे वो घणनि खे असां बे रोवारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां लेकिन इन जहिड़ी यादूं हूंदियूं आहिनि इंसान जी तरफ़ जो इंसान कॾहिं कॾहिं महिल अकेलो हूंदो आहे या एॾी महफ़िल या एतिरे हुजूम में वेंदे बि अकेलो महसूस कंदो आहे बिल्कुलु जॾहिं दुनिया मां गुज़ारे वेंदासीं माना हर माण्हू ते इहा ॻाल्हि अचे थी वाह अच्छा कहिड़ा जेके तव्हांजा बहितरीनु तव्हां पसंदीदा शाइर हुजनि जेके तव्हां ॻाईंदे अञा सुठो महसूस कयो त वाकई जी शाइरी इलाही ज़बरदस्त आहे शाह लतीफ़ त उहो त सदाबहार आहे उनखे जेॾी महिल बि ॻायो त हर दौर जी हर वक़्त जी अकासाई थो करे शेख अयाज़ साईं आहे उस्ताद बुखारी आहे अली दोस्त साजिज़ आहे ज़ाहि शेख आहे नयो टही में मक़बूल नारे जो सुठो थो पियो लिखे ऐं इलाही असांजा शाइर आहिनि सिंध जा कहिड़ा कहिड़ा नाम वठनि मिसाल साईं अयाज़ गुला दिल सुमरो आहे
इलाही शाइर आहिनि जेके वधि में वधि सुठो लिखनि था, माण्हुनि ताईं पैगाम पंहिंजो पहुचाइनि था। अच्छा काफ़ी शाइरी जो काफ़ी माना तरीक़ा हूंदा आहिनि, सभु हूंदियूं आहिनि। तव्हांखे पाण पर्सनली कहिड़ी वणंदी आहे? माना हिकिड़ी ॾुख वारी हूंदी आहे, या हिकिड़ी जेकी रोमेंटिक शाइरी हूंदी आहे, या वरी हिकिड़ी गज़ल टाइप हूंदी आहे, या वरी अखियुनि सां जॾहिं अलाह सां कनेक्ट थिए सुठी आहे शाइरी, तव्हांखे पाण खे कहिड़ी वणंदी आहे? मूंखे शाइरी उहा वणंदी आहे जेका जंहिंमें नसीहत हुजे ऐं मुआशिरे जी अक्साई करे। जीअं मूं ॻायो आहे, इल्मु ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, रोशनीअ जो ॾीओ, माना इल्मु ज़िंदाबाद, अहिड़ा गीत जेके आहिनि उहे तव्हां म्यूज़िक में आणियो ऐं माण्हुनि खे ऐं नंढड़नि ॿारनि खे उहा ॻाल्हि माना 8 जनवरी ते इहो गीत असां जेको सॼी सिंध खे असां तव्हांजो इहो ॿुधायोसीं, बहितरीन जेको ख़ूबसूरत जेको इहो गीत हुयो। अच्छा, इल्मु हिकु इंसान जी वाकई इलाही टी अखि हूंदी आहे, इंसान शहूर अखुल करे कंहिं बि फील्ड सां कनेक्ट थी करे उन में जॾहिं इल्मु हूंदो आहे त यकीनन उन तरीक़े सां सोचींदो, उन तरीक़े सां सोचींदो ऐं हुनजी सोचूं ज़िंदह हूंदियूं ऐं मंज़िल मक़सूद ते पुॼण वारियूं सोचूं हूंदियूं। हुस्न ज़िंदह ज़मीर थींदो त इश्क ज़ाहिद अमीर थींदो, जॾहिं बि तोखे चवां त जानी तॾहिं तूं हा हा कंदो हलियो आहे। त शाइरी जेका आहे ॿुधंदड़ खे माना उनजी दिलि खे लॻे ऐं उनखे मंज़िल मक़सूद ते शाइर खणी वञे, पार कराए। दरिया जे हुन किनारे आहे त ॿुधंदड़ या ॾिसंदड़ या वेंदड़ हुन किनारे वञण थो चाहे त उनखे शाइरी उन अंदाज़ में माना खणी पुॼाए। वाह, ज़बरदस्त, बिल्कुलु सही था चओ। त पोइ हिकिड़ो ॿियो तव्हांजो ख़ूबसूरत गीत ॿुधी वठो। बिल्कुलु, तव्हां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत असां ॿुधणु चाहींदासीं ऐं व्यूअर्स बि इंतज़ारु कंदा हूंदा तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ में। जी, सजण लायो जीअ में इश्क
सुना तो के डाले कलकाई तू के डाले कलकाई तू तो के गोल मेरा तो नीहा इश्क भली करे आए तू तो के गोल मेरा तो नीहा इश्क भली करे आए तू मुल्क मदीना पाण बणाई मुल्क मदीना पाण बणाई महदीना सदाई तू महदीना सदाई तू तो के गोल मेरा तो नीहा इश्क भली करे आए तू तो के गोल मेरा तो नीहा इश्क भली करे आए तू इश्क भली करे आए तू इश्क भली करे आए तू नीह निशा बर लाए तू तो के गोल मेरा तो नीहा इश्क भली करे आए तू तो के गोल मेरा तो नीहा इश्क भली करे आए तू वाह वाह ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत गीत इलाही ख़ूबसूरत आवाज़ इलाही ख़ूबसूरत अंदाज़ सिखण इलाही इंसान जेके व्यूअर्स आहिनि उहो इंजॉय कंदा हूंदा इन गीत खे ऐं ख़ासि तौर ते सुबुह सुबुह जे आगाज़ चांहि जो कप वरी गॾु नाश्तो हूंदो सही मेहदी साईं जी काफ़ी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त पर हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक से ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाया है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम से ताबुत कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाया है ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा अच्छा जी काफ़ी ॻाल्हि हले पई सिखिया ते माण्हू केतिरे हद ताईं सिखे या केतिरे हद ताईं ॿियनि जी एडवाइस एक्सेप्ट करे अच्छा उन ॻाल्हि में थोरो सब्र तहमुल बि जेको आहे अंदर बर्दाश्त भी हुजे अगर सपोज अगर तव्हां सम्झो था असां पंहिंजे कम में एक्सपर्ट आहियूं बिल्कुलु सही था हलूं जेके कम में अगर तव्हां समराइज़ कयो था त को कोताही कोन्हे को चुक कोन्हे को नुक्स कोन्हे उनजे बावजूद बि जेके कुझु माण्हू हुन में जीअं हमेशह कीड़ा कढंदा आहिनि त उन्हनि जी ॻाल्हि खे लाइट वठणु घुरिजे हिननि सम्झो था ठीकु आहे त उन ते न एग्रेसिव बिहेव करणु घुरिजे सब्र जो जेको आहे मुज़ाहिरो करिजे सब्र खे कीअं था ॾिसो हिकिड़ी कॉल वठी वठां पोइ कंटिन्यू कयो था हेलो अस्सलाम वालेकुम कॉल ड्रॉप थी वई जी जी सब्र हिकु बहितरीन जेको आहे माना फल ॾींदो आहे सब्र वारो माण्हू ई कामयाब थींदो हिकिड़े रागी में केतिरो सब्र हुजणु घुरिजे रागी में त काफ़ी हुजणु खपे छो त उन सां मुख़्तलिफ़ माण्हू मिलंदा आहिनि के चवंदा आहिनि तव्हां ज़बरदस्त ॻायो के चवंदा आहिनि तव्हांजो ॾाढो सुर सुठो आहे ऐं के चवंदा आहिनि अॼु मज़ो न थियो अॼु तव्हां अहिड़ो न ॻायो त उन ॻाल्हि खे न वठी अञा कोशिशि करे त मां अॼु छाजे करे सुठो न ॻायो छो त माना स्टेज ते अचण खां पोइ हर स्टेज माना उन फनकार लाइ नई हूंदी आहे ऐं उहो ईअं न चवे त मां को बसि सिखी वियो आहियां मुंहिंजी 50 साल उमिरि थी वई आहे उस्ताद यूसुफ सां मुंहिंजी मुलाक़ात माना थींदी हुई कोटड़ी में माना उस्ताद ॿुधी रहंदो हुयो त हू चवंदो त यार जॾहिं असां हाणे ॻाइण जहिड़ा थिया आहियूं त हाणे असांखे मौत पियो थो सॾे माना हाणे असां मरण जे तरफ़ पिया था वञूं जी हाणे माना दिलि थी चवे त ॻाइजे सम्झ अची वई आहे शौर अची वियो आहे त असां माना हाणे वञूं पिया अच्छा ई काफी लाइव जहिड़ा स्टेजेस हूंदा आहिनि इन ते मज़ीद के चई करे लिखे हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम आदि खुश आहियो अभी बिल्कुलु ठीकु ठाक भाउ मुंहिंजो पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां अभी मां कोटड़ी खां ॻाल्हायां थो ॿार नालो कलाम ॿुधाए ॾाढो ज़बरदस्त महिरबानी असांखे ॿुधाए जी जी ज़रूरु 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 थैंक यू ॿियो कुझु चवणु चाहींदा हा बसि अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो
जी वाकई इहा ॻाल्हियूं इंसान जेको आहे काफ़ी कुझु सिखण जे लाइ भेण चवंदा की हींअर असांजो जेको वक़्तु आयो आहे कुझु सिखी वरितो त उन शइ खे विड़गे ॾिसो ज़िंदगी इलाही मुख़्तसिर हूंदी आहे इंसान उनखे सिखण जे लाइ सुठे रवैये लाइ सॼी ज़िंदगी पई आहे माण्हू सॼी ज़िंदगी में ई सिखणो आहे ऐं उन मां पोइ माना सुठा सुठा जेके आहिनि कम आहिनि या सुठो हुनजो रागदारी अंदाज़ आहे उहो पंहिंजो ज़ाहिर करे ॻाए पर ईअं न चवे त मां सिखी वियो आहियां मां हाणे उस्ताद थी वियो आहियां उहो जिन बि चयो उन्हनि जो कमु जेको तव्हां पाण पंहिंजे अंदरि केतिरी बि जेके सिंगर जी सिंफ हूंदियूं आहिनि या तरीक़ा हूंदा आहिनि या अंदाज़ हूंदा आहिनि तव्हां केतिरे हद ताईं जेको आहिनि हाणे ॾिसो न त गज़ल जो हिकिड़ो ॻाइण जो पंहिंजो अंदाज़ आहे गीत जो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं वाई जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ॻाइण जो काफ़ी जो पंहिंजो अंदाज़ आहे शाह लतीफ़ जी मिसाल काफ़ियूं सरतियूं वहीं त वञोड़ी वञोला मुंहिंजोड़ी पेच पुनल सां अलो मियां हो हेॾे शहर बंभोर में अला मिंथ मिस्कीन जी मञोड़ी मञोला मुंहिंजोड़ी पेच पुनल सां हाणे मिसाल बि आहे माना काफ़ी आहे जीअं असांजो अयाज़ गुल आहे उनजी वाई आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे तो ताईं पुता मुंहिंजे नेणनि जा तारा थकल ही विया मुंहिंजे नेणनि जा अला मुंहिंजे नेणनि जा वकी वॾो वॾो सम्झ हूंदो आहे काफ़ी पंहिंजो अंदाज़ आहे काफ़ी हुनमें स्टेप्स आहिनि कुझु साइलेंस को आवाज़ खे हेठि या मथे हिकु तरीक़े सां काफ़ी इहो हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सिंगर ई हा उनखे माना ज़रूरी इहे शयूं अचनि त काफ़ी छा आहे गज़ल छा आहे गीत छा आहे उनखे कहिड़े अंदाज़ में ॻाइजी हिकिड़ो गीत आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो खुलियल अंदाज़ आहे गीत माना वसी आहे नज़म आहे नज़म खे कीअं ॻाइजी उहो माना उहे माना सभु सिंफुनि में असां ॻायो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा अॼुकल्ह जे सिंगर्स खे कीअं था ॾिसो जेके नौजवान यूथ सिंगर आहिनि ॾिसो न हाणे म्यूज़िक सवली थी वई आहे अच्छा पहिरियों असां कशाला कंदा हुआसीं कराची वेंदा हुआसीं ऐं जेके कंपनी मालिक हूंदा उन्हनि सां जेको आहे स्टाम्प ते एग्रीमेंट थींदी ऐं पोइ उहे ॾेती लेती अहिड़े नमूने सां कंदा थोरा थोरा पैसा ॾींदा हुआ त उन हिसाब सां माना हिकिड़ी जिदोजहद महिनत करणी पवंदी हाणे इहो आहे त फेसबुक जो दौरु लॻो पियो आहे कंहिं बि ॻाए ॿ गाना छॾे ॾिना या हिते माना काफ़ी स्टूडियो थी विया आहिनि उन्हनि में वञणु थियो उते उते रागी थी विया इहा शइ आहे पर असुल में अॻे इहो हूंदो हुयो त बाबा सिखबो अचिणो आहे कुझु थी अचिणो आहे त हाणे ईअं न आहे हाणे हर को माना फनकार आहे अच्छा पहिरियों जेके इंस्ट्रूमेंट बि लाइव प्ले थींदा अॼुकल्ह त जेके आहिनि डिजिटल जेके आहिनि इंस्ट्रूमेंट म्यूज़िक में बैकग्राउंड्स में बिल्कुलु लाइव थींदा असांजे महफ़िल में वञूं था माना ॿ कलाक टे कलाक ॻायूं था मुख़्तलिफ़ रागनि मां ऐं उते उते उन राग खे माना सॾिणु ईअं आहे त माना ॼणो ईअं चओ त खणी गेबात खे सॾींदो न आहे जेको मोकिल जेको हिकिड़ो हूंदो आहे को माना जेको भोपो हूंदो आहे उनखे गिनात खे सॾींदो आहे त राग बि अहिड़ो आहे हाणे को रागी माना उनजो को माना पंहिंजो उबूर आहे त उहो मुख़्तलिफ़ रागनि खे उते उते बि सॾींदो बेड़ी खे सॼी भोपाली खे सॼी तिलंग खे सॼी राणे खे सॼी कोयारी खे सॼी मांझ खे सॼी वरी उन्हनि में सुर सुर जो फ़र्क़ु आहे ईअं त न जेको आहे माना पिची चेंज थी वञे वरी ॿिए राग में मां हलियो वञा त ईअं बि न माना उनखे खणी अचिणो आहे उन शइ खे अच्छा पर केतिरी माना वॾी लॉजिक आहे वॾी इनमें मेथड्स आहिनि वॾा स्टेप्स आहिनि हर पंहिंजे हर टॉपिक हर इवेंट खे जेके बि सुरता जेके बि नाला कया ऐं उनखे टॉपिक समराइज़ कंदमि त माना हर कंहिंजी पैटी में जी कैटेगरीज़ बि माना अॼुकल्ह जेको नौजवान आहे त उहो कीअं पोइ सम्झंदा त असां जेके आहिनि बहितरीनु जेके आहिनि रागी आहियूं बसि उहे जेको ॿुधनि था जेके खणी कन सुरियो चइजे अच्छा जेको उन्हनि ॿुधो माना उहो उन्हनि ॻायो सही पर कंहिं मैदान में कंहिं प्रोग्राम में कंहिं माण्हू माना फरमाइश कई अच्छा हिकिड़े उस्ताद जो हुजणु केतिरो ज़रूरी आहे तेज़ी ते कंदासीं कॉल रिसीव कंदमि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मंसूर पियो ॻाल्हायां हैदराबाद खां अवांखे भलीकार प्रोग्राम सुबुह विरार में कीअं पई गुज़रे सुबुह तव्हांजी कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो ज़बरदस्त तमामु ख़ुशी थींदी आहे सुबुह जो पाए सुठो प्रोग्राम हूंदो आहे माशाल्लाह महिरबानी सुबुह जो पहिर में तमामु बहितर प्रोग्राम ऐं तमामु बहितर महिमान
महिरबानी महिरबानी थैंक यू सो मच अच्छा छा चवणु चाहींदो ख़ासि तौर ते मौसीक़ी जी तव्हां ॻाल्हि ॿुधियूं या एजुकेशन जे हवाले सां जेको बि सिस्टम ते डाउन थो वञे काफ़ी सारी कचहरी इन असांजे प्रोग्राम में ॾिसियूं तव्हां कहिड़े टॉपिक ते कुझु डिस्कस करणु चाहींदा तमामु जेका साईं जेको भक्ति वेठो आहे तमामु मूंखे तमामु पसंदि आहे जेका शाइरी ऐं जेका हुनजी मतिलबु का एक्टिविटी आहे बिल्कुलु तमामु पसंदि आहे असांखे महिरबानी भाउ थैंक यू सो मच वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जी उस्ताद केतिरो ज़रूरी आहे हर उस्ताद आहे हाणे मसलन जे जेको महिरान चैनल आहे हाणे हीउ बि असांजो उस्ताद आहे हिते अचूं था असां सिखूं था ॻाल्हाइजे कीअं ॻाइजे कीअं त उस्ताद जो हिकिड़ो वॾो शान मान आहे त उस्ताद जे लाइ सिखिया शागिर्द खे ॾियणु पोइ उन मां पोइ इहो माना कमु वधे थो त उस्ताद जेसीं ताईं उस्तादी क़ाइमु हूंदी त शागिर्द बि माना वधंदो रहंदो इहा शइ क़ाइमु रहंदी दाइमु रहंदी पर इहे शयूं जॾहिं ख़तमु थींदियूं उस्ताद तक़रीबन मिसाल जेको आहे माना हीअ दुनिया छॾे वेंदा अणसिखिया माण्हू रहिजी वेंदा त पोइ असांजो कमु न हलंदो त राग में इहो आहे त सिखणु ज़रूरी आहे उस्तादनि जी ख़िदमत कयो उस्तादनि वटि वञो उन्हनि खां सिखो ऐं उन्हनि खां पिरायो कुझु त तॾहिं तव्हां कुझु थी सघंदो सही सभु उस्ताद इलाही ज़रूरी आहे काफ़ी कुझु चवंदा आहिनि त असांखे जेको आहे ॾात मिलियल आहे असांखे खुलंदी लेकिन उन्हनि खे तराश उन्हनि खे सही करणु हिकिड़ो सुठे तरीक़े सां ॾात त हिकिड़ी ॿी शइ आहे ॾात मिले थी पर ॾात खे बि थोरो घणो ख़बर हुजणु खपे सही त हीअ शइ माना छा आहे मां त सवेल इहा ॻाल्हि की त 5 माण्हू हिते वेठा आहिनि 5 माण्हुनि खे मां नथो सुञाणियां त हाणे उन्हनि खां कीअं मां जेको आहे सॾु कीअं कयां या उन्हनि सां कीअं मुखातिब थियां पर जॾहिं तारीफ़ थींदो तव्हां तारीफ़ कराईंदो माना तव्हां मुंहिंजा उस्ताद थियो त हीअ जेके फलाणो ईंदो आहे माण्हू गेस्ट थी त ॿुधे यार तव्हांखे तारीफ़ थी वञे त पोइ माण्हू हिक ॿिए खे सॾींदो कचहरी थींदो त राग बि अहिड़ी शइ आहे राग जंहिंमहिल हलंदो आहे मुख़्तलिफ़ राग वणंदा आहिनि कुदरतन ई तव्हांखे अहिड़ो राग हूंदो जेको न वणंदो मूंखे मज़ो नथो अचे सॉरी टू इंटरप्ट मां हिकिड़ी ॿी कॉल रिसीव करे वठां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी जी भाउ मुंहिंजा केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अदी मां शाहनवाज़ गरबानी देहात मां पियो ॻाल्हायां तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त पियो आहे महिरबानी कलाम ॿुधायो न जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं इहो थोरो जुंगारे हिननि ॿुधायो हाणे ॿुध हींअर हले पियो थैंक यू वरी महिरबानी थैंक यू सो मच जी त हिकु रागी खे माना जो राग जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे ऐं उनखे सिखणु ज़रूरी आहे त उहो अॻिते वधंदो ऐं ख़बर पवंदी बिल्कुलु यकीन इंसान हिकिड़ो उस्ताद करे हुजे चए त माने अच्छा काफ़ी हद ताईं कुझु अहिड़ा असां पंहिंजे अगरि एजुकेशन सिस्टम में असां ॾिसूं न त कुझु स्टूडेंट वरी सम्झंदा आहिनि त सभु कुझु असांखे शइ अची वई आहे त असांजो टीचर या असांजो उस्ताद थोरी ॿी गाइड ॾिए थो त वरी त अजीब क़िस्म जो बिहेव कंदा आहिनि त माना हाणे सभु कुझु असांखे अचे थो या असां सही आहियूं या हीअ जेकॾहिं पंहिंजे ग़लति पैटर्न सां या ग़लति रवैयनि सां या असांखे ग़लति करण जी कोशिशि था कनि उहो हुननि जो हिकिड़ो माइंड ठही थो वञे माना शॉर्टकट हिसाब सां असां इहा ॻाल्हि ज़रूरी आहे शॉर्टकट जेका हिकिड़ी ॿी कॉल रिसीव करे वठां हेलो अस्सलाम वालेकुम सलाम केरु किथां खां भाउ मुंहिंजो पंहिंजो तारीफ़ कराईंदा जी मां सिद्दीक़ अली खां अव्हांखे भलीकार प्रोग्राम सबब बनाइण में जी छा चवणु चाहींदा प्रोग्राम ॾिसो पिया कीअं पियो लॻे सुबुह तव्हांजी जी कीअं पियो लॻे प्रोग्राम सुबुह कीअं पियो गुज़रे तव्हांजी ज़बरदस्त हले पई आहे महिरबानी वॾी महिरबानी थैंक यू तव्हां प्रोग्राम में असांजे शामिल थियो जी इहे शॉर्टकट जा कुझु ज़रिया हूंदा आहिनि अच्छा काफ़ी कुझु शॉर्टकट थींदा आहिनि कुझु सुठा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि लेकिन लाइफ में स्ट्रगल में अॼुकल्ह सोचनि था त शॉर्टकट जो दौरु आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे इन खे छा चवणु चाहियो शॉर्टकट त आहे न तव्हां ॾिसो न माना रिकॉर्डिंग असां कंदा हुआसीं त माना सॼो माना गीत ॻाईंदा हुआसीं पूरो पर हाणे जो आहे वाथल ॻायो बाक़ी अंतरा मुख़्तलिफ़ आहिनि उहे तव्हां ॻायो वराणियूं तव्हां न ॾियो उहे माना एडिट करे उन शइ ते माना रखी थी वञे पहिरियों ईअं न हूंदो पहिरियों माना बाक़ाइदे माना ॼमी ॻाइणो पवंदो हा पोइ बसि असां तव्हां को हाणे सॼो गीत था ॿुधो गीत तव्हां माइक कंदा गीत सां तव्हां जेको इंजॉय कंदासीं लेकिन असांजे व्यूवर्स खे ॾिसंदड़ खे सुबुह जो पहर में उनखे इंजॉय कंदा उनखे इलाही ख़ूबसूरत लॻंदो जी सजण तुंहिंजी सिक में रोई ॾिसारा
मुझो दुआओं शलाड़ने आगुर वाके पाण के वणा न तो कभी परे परे पाण के वणा न तो कभी परे परे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे पाण के वणा न तो कभी परे परे पाण के वणा न तो कभी परे परे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे तू सुखन जिसे जगे मौत कल जड़ी लते तू सुखन जिसे जगे मौत कल जड़ी लते मौत कल जड़ी लते तू बुधाए ओ पिरी कीय को करे करे तू बुधाए ओ पिरी कीय को करे करे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे पाण के वणा न तो कभी परे परे पाण के वणा न तो कभी परे परे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे तुहरा रंग रूह ते काहे चमन दिया तुहरा रंग रूह ते काहे चमन दिया काहे चमन दिया तो सिवा दी दबियो ज्ञान चो धरे धरे तो सिवा दी दबियो ज्ञान चो धरे धरे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे ताडो याद तो अची रोज़ तू धरे धरे पाण के वणा न तो कभी परे परे पाण के वणा न तो
ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत गीत इलाही सुठो ॻायल ऐं जीअं त नाज़ हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक पोइ कंटिन्यू कंदासीं हिन प्रोग्राम सां तामुन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ी टपाल मेज़बान चाहे हे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ी टपाल मेज़बान चाहे हिकिड़ी कॉल मौजूद आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण कहिड़ा हाल कुछ आहियो बिल्कुलु ठीकु ठाक बाबू जा पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां भेण फ़क़ीर जावेद अली ख़ासि कहिड़ी मांजन चेर खां इलाही ख़ुशी थिए थी काफ़ी टाइम खां पोइ असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थिया कीअं आहियो ठीकु आहियो कहिड़ी एक्टिविटीज़ हुयूं ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम दुआ दुआ मालिक जा एहसान पहिरीं त नए साल जूं मुबारकूं सभिनी खे ख़ैर मुबारक सॼी टीम खे वधो वेठो आहे ॾाढो ज़बरदस्त ॻाइबो असांखे वणे प्रोग्राम तव्हांजो ख़ैर मुबारक स्पॉन्सर जी ऐं तव्हांजे जेको प्रोड्यूसर जी सभिनी जी प्रोग्राम मैनेजर साहिब जी महिरबानी जी जी थैंक यू सो मच अच्छा कीअं पिया गुज़रनि ॾींहं तव्हांजा ऐं छा को नया टास्क थिए थो ऐं कीअं पिया ॾिसो सॼे माहौल खे इन्वायरमेंट खे ख़ासि तौर जे हवाले सां को नई उमेद को नई किरण कोई नई सोच आहे बसि हाणे ॾींहं त ॾुखिया पिया गुज़रनि बाक़ी हाणे जेको उमेदूं आहिनि मालिक मां कंहिं लाचियूं कोन्हनि खे अलाह कंदो त सणाई जी वीडियो सभु कंहिंजा जेको आसरा उमेदूं आहिनि पूरा थींदा बिल्कुलु जी थधि केतिरी आहे थधि जे हवाले सां कुझु ॿुधाईंदा आहे भाॼी पर नॉर्मल आहे एतिरी कान्हे घटि आहे अच्छा घटि आहे ॿियो कुझु चवणु चाहींदा न बसि सलाम सभिनी खे ख़ुशि हूंदो सॼी वालेकुम सलाम महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं उमेद आहे त ईअं ई शामिल थींदा रहंदो जी यकीन थधि जे हवाले सां त काफ़ी टेस्ट वग़ैरह चेंज पई थियनि था ॾिसिजो पहिरियों जीअं राति वॾी थी पर अॼुकल्ह त राति बि नंढी लॻे पई राति बि नंढी लॻे पई छो त असां जेके शहर में माण्हू रहूं था न उहे राति जो सुम्ही देरि सां सही त असांखे राति या जेको आहे 3-4 कलाक मस महसूस थी थिए त हाणे थोरी राति थी वई हाणे राति थी आहे बाक़ी ॿाराड़ी में वञणु थींदो आहे प्रोग्रामनि में या पंहिंजे ॻोठ वञणु थींदो आहे त उते त ॾाढो 7 बजे माना हर शइ वाइंड अप थी वेंदी आहे महसूसु पोइ असां उते परेशान थींदा आहियूं पोइ उन्हनि खे ज़ोरी जाॻाईंदा आहियूं बाबा असां सां कचहरी की वञे न कयो चइबो आहे न बाबा असांखे सवेल उथणो आहे सुबुह जो ऐं तव्हांजे महिमान आयो त बाबा भली सुम्ही पओ सही अच्छा वाकई शहर जे माण्हुनि खे इहे काफ़ी डिफिकल्टी जॾहिं ॻोठ में वञनि त थिए थी इन शइ जी वॾी तकलीफ़ थी शहर जे माण्हू खे ओहो त पोइ उन हवाले सां माइंड चेंज करे 2-3 ॾींहं लॻंदा अगरि लॻे थो वॾो टूर आहे त पोइ एडजस्टेबल थी वेंदी पोइ त माण्हू हिरी थो वञे इंसान आहे ज़ाहिर आहे गुज़ारो करे थो वञे बाक़ी ॾुखियो आहे सही अच्छा तव्हांखे पाण पर्सनली कहिड़ी लाइफ वणंदी आहे शहर जी या ॿाहिरि जी ॾिसो न हर लाइफ जो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे शहर जी लाइफ जो पंहिंजो मज़ो शहर में हूंदा आहियूं वरी बोर थी पवंदा आहियूं चवंदा यार ॻोठां चकर हणी अचूं वरी ॻोठ में 2-3 ॾींहं रहंदा आहियूं वरी चवंदा यार शहर में मज़ो आहे चेंज हुजणु ज़रूरी आहे मुख़्तलिफ़ जे मौसमूं चेंज आहिनि हाणे वरी सियारे में मिसाल सीउ आहे वरी गर्मी खे यादि कंदा आहियूं पर उहे पघर उहे वरी जेके आहिनि मसाला क्रिएट जेके थींदा आहिनि वरी चवंदा यार सियारो भलो आहे सही गर्मियुनि में घणा इश्यूज़ वग़ैरह प्रॉब्लम थी थींदी वरी लोड शेडिंग जो इलाही वरी इंसान उहे ई मिज़ाज तेज़ थी वियो आहे हाइपरटेंशन थी वेंदी आहे ब्लड प्रेशर जो गर्मियुनि में ॾिठो आहे त ख़र्च बि घणो थो थिए हा इहा ॻाल्हि ख़र्च घणो थो थिए सियारे में उनजी निस्बत सां ख़र्च घटि आहे सही लाइट जे हवाले सां इलाही काफ़ी माना आहे एसियूं ऐं खाधे पीते में घणो कुझु आहे सियारे में माण्हू जो आहे त माना ठाकुर में आहे सही अच्छा तव्हांखे पाण अगरि खाधे जी ॻाल्हि कई त सियारे जी कहिड़ी डिश तव्हांखे वणंदी आहे सियारे में बारबेक्यू सुठो थो लॻे अच्छा कॾहिं कोशिशि कई आहे पचाइण जी हा कॾहिं कई आहे कॾहिं कई ट्राई कयो या साड़ा त कोन थो ट्राई न बिल्कुलु साड़िया न माना कुकिंग में थोरा एक्सपर्ट आहियो या ईअं बसि ईंदी आहे थोरी घणी जॾहिं अकेला हूंदा आहियूं हा ज़रूरी आहे अचणु घुरिजे सही अच्छा बारबेक्यू तव्हांजो फेवरेट आहे ऐं उहे घुमण फिरण जे हवाले सां तव्हांजी फेवरेट जॻह सियारे में सिंध में सिंध त सॼी सोना ऐं सॼी सिंध जो हिकिड़ो पंहिंजो मुख़्तलिफ़ अंदाज़ आहे हर हिकु शहर जो हर शहर में तव्हां वेंदो लाड़काणे वेंदो दादू वेंदो उतां जो माण्हुनि जो रहणी कहणी स्टाइल अलॻि आहे ऐं सिंध जा जेके शहर आहिनि लाड़काणो बहितरीनु शहर आहे उते मूंखे मज़ो ईंदो आहे ॾाढो असांजो पंहिंजो शहर मेड़ आहे उते बि मज़ो ईंदो आहे पर सिंध त सिंध आहे सॼी हैदराबाद हिकिड़ो जेको आहे सो मुनफ़रद शहर आहे हिते अचण खां पोइ वरी महसूसु थींदो आहे अच्छा हिते छो त काफ़ी कम्युनिटी जे हवाले सां काफ़ी जे हवाले सां ऐं आउटिंग जे हवाले सां विण जे हवाले सां काफ़ी कुझु अहिड़ा वैराइटीज़ सिंध जो ॿियो वॾो शहर आहे हिते माना
हर माण्हू तव्हांखे मिलंदो, ॻोठ जा माण्हू मिलंदा आहिनि, शहर जा माण्हू मिलंदा आहिनि, मुख़्तलिफ़ माना टीवी चैनल हिते आहिनि, अख़बारूं हिते आहिनि, मीडिया सॼो हिते आहे। वॾो रुझान आहे, वॾा प्लेटफॉर्म आहिनि, वॾा मौक़ा आहिनि, वॾी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, वॾी वॾी यूनिवर्सिटीज़ हिते आहिनि, वॾा वॾा लेखक अदीब राइटर सभु जेके हिते मौजूदु आहिनि, हिननि लाइ बहितरीन ॻाल्हि आहे कि सुठी शहर वॾे शहर में रहण में कोई अपॉर्चुनिटीज़ असांखे उन हवाले सां वेल करणु घुरिजे। जेके बि असांजा अंदरूनी माना सिंध जा जेके बि असांजा शाइर आहिनि ॻोठनि जा शहरनि जा, उहे तक़रीबन हैदराबाद में कई आहे, सिर्फ़ु इन जे करे त प्रोग्राम को हैदराबाद में थिए त उतां ॻोठां अचूं, पंधु करे अचूं, उन खां रहूं था, जॻह वठूं था, घणा किराएतीदार आहिनि, घणनि पंहिंजो सेल करे वरिता आहिनि। सही वाक़ई बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। त पोइ हूं था तव्हांजे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत था ॿुधूं तव्हांखां, उन खां पोइ असां पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाणी कंदासीं। बिल्कुलु मां ॿुधायां जी, हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे न जान बजहड़ो तू तहड़ी तुझी तात हुजे यारात तेरो न लही न हावता जवे जानिब तोरे उडामी मां अचा, दिल थी जवे जानिब तोरे उडामी मां अचा, दीदार तो जो कया, दीदार तो जो कया, पल हिते मारा जवे जानिब तोरे उडामी मां अचा, दिल थी जवे जानिब तोरे उडामी मां अचा, दीदार तो जो कया, दीदार तो जो कया, पल हिते मारा थी जवे जानिब तोरे उडामी मां वचा, दिल थी जवे जानिब तोरे उडामी मां वचा। ज़माने सां बि हलणो आहे, प्यार बिरी बि करणो आहे, ज़माने सां बि हलणो आहे, प्यार बिरी बि करणो आहे, प्यार बिरी बि करणो आहे, प्यार बिरी बि करणो आहे, दिल थी जवे जानिब तोरे उडामी मां वचा, दिल थी जवे जानिब तोरे उडामी मां वचा। सुदिगन मूंखे निहार छॾियो आहे, उठ मन मूंखे निपाड़ छॾियो आहे, सुदिगन मूंखे निहार छॾियो आहे, उठ मन मूंखे निपाड़ छॾियो आहे, उठ मन मूंखे निपोड़ छॾियो, उठ मन मूंखे निपोड़ छॾियो आहे, दिल थी जवे जानिब तोरे उडामी मां वचा, दिल थी जवे जानिब
वॾी महिरबानी थैंक यू सो मच सिमरन तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो मूंखे इलाही ख़ुशी थी थैंक यू सो मच जीअं त नाज़रीन असां पंहिंजे वक़्तु प्रोग्राम जो पुराणी ते पहुतो हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो बान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हुनि खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़